वींदासीं कंहिं लए तकी तो कंधीअ ते बि ॿेड़ी मोर न अचणी आ जे तूं बि अची ओ वणजारा तोखे बि उकारे वींदासीं आ मरणो हर कंहिं माण्हू खे पर इहे न मरंदासीं साथी का आग लगाए वींदासीं को ॿारण ॿारे वींदासीं। साथियो जिए सिंध जिए लतीफ़ जिए पलीजो असांजो समाज जेको धकियल सी ऐं पुरानी रस्मनि में जी रहियो आहे उन जे बावजूद असांजा वालिदैन जॾहिं असांखे एॾी मेहनत करे पंहिंजे माइटनि सां पंहिंजे खानदान वारनि सां विढ़ी ॾे कार्य क़बूल करे असांखे तइलीम इदारनि में हिते पढ़ाई जे लाइ मोकिलीनि था त हुननि जी औलाद डॉक्टर इंजीनियर वकील थिए पर जॾहिं उन्हनि खे हॉस्टलनि में टंगियल उन्हनि जा लाश मिलनि था तो उन्हनि खे उन्हनि ई माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवनि थियूं त ही ॾिस तो अॼु पंहिंजी धीउ खे हिन इदारनि में मोकिलियो ऐं अॼु हुननि जा लाश मिलिया आहिनि। हाणे असांखे ही इंतिज़ामिया ही यूनिवर्सिटियुनि ही हॉस्टलनि जी इंतिज़ामिया असांखे छा थी ॿुधाइणु चाहे त तव्हां पंहिंजो नियाणियूं तालीम इदारनि में न मोकिलियो ऐं असीं उन्हनि खे लाश ॾींदासीं कॾहिं बि न। असां नियाणियूं अॼु ही जेको सरापा एहतजाज आहियूं त असां उन्हनि नियाणियुनि जे लाइ आहियूं जंहिंखे अवां बेक़दरी सां क़त्ल कयो आहे ऐं अवां जी साज़िशनि खां असीं वाक़िफ़ आहियूं। अवी चाहियो था त सिंध जूं नियाणियूं शऊर वारियूं न थियनि जेकॾहिं उहे शऊर वारियूं थियूं त यकीनन तव्हांजा तख़्त ऊंधा कंदियूं। ॿुधो सभु जेके बि इंतिज़ामिया जेके चांडका कॉलेज में जेको नम्रता ऐं जेको नौशीन सां थियो ऐं ही जेको रिसेंटली वाक़ियो परवीन सां थियो आहे अगरि परवीन बि भॼी जान न छॾाए हा त यकीनन असांखे उन्हनि जो लाश मिलियो आहे पर असां उनखे चैलेंज थियूं करियूं त असीं सिंध जूं नियाणियूं बाशऊर थींदासीं ऐं अव्हांखे मोटो जवाबु ॾींदासीं। साथियो जीए सिंध। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।